जुडिशियल कमीशन इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिनुल्ला समेत 3 जजन की सुप्रीम कोर्ट में मुक़ररी की सिफारिश करे छड़ी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल की सदारत हेठ जुडिशियल कमीशन जो इजलास सुप्रीम कोर्ट में चयन जजिस की मुक़ररी लाइ गौर विचार। सुप्रीम कोर्ट में मुक़ररी लाइ चीफ जस्टिस अतर मिनुल्ला, जस्टिस हसन अजहर रिजवी, जस्टिस शाहिद वहीद के नालन की सिफारिश कई वई। जस्टिस शफी सिद्दीकी के नाले ते इत्तफाक थी न सघियो। जस्टिस कादी फायद ईसा, जस्टिस सरदार तारिक मसूद, जस्टिस मंसूर अली शाह और पाकिस्तान बार के नुमाइंदे अख्तर हुसैन, जस्टिस शाहिद वहीद और जस्टिस हसन अजहर रिजवी के नालन की मुखालिफत करे छड़ी। जजन की मुक़ररनि जो हतमी मंजूरी जजिस की पार्लियामानी कमेटी दी थी। बेइतमादी वारी रिथ का पोइ इदारा पान तकरारी का आईनी किरदार ना मुंतकिल करे रहा आहिनि। पीपुल्स पार्टी के चेयरमैन और परडे मामलन वारे वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो तो हू इदारन के आईनी किरदार ना मुंतकिली वारे अमल दौरान का गलत फहमी पैदा करने नथो चाहे। फौज अज ताईं दहशतगर्दी के निशाने ते आहे, दहशतगर्दी के मुंह ॾेई रही है। बिलावल भुट्टो मूजिब संदस खानदान, संदस सिपाही, आम शहरी दहशतगर्दी सबब मुतासिर थिया। फौज दहशतगर्दी जो मुकाबलो करण लाइ पहिरीं सफ़ में पंहिंजो किरदार अदा कयो आहे। इलेक्शन कमीशन इमरान खान का सवाइ ज़मनी चूंडुनि में सोभ माणीदड़ उम्मीदवारनि की कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीपुल्स पार्टी के कामयाब उम्मीदवारनि हकीम बलोच और अली मूसा गीलानी के कौमी असेंबली के स्पीकर राजा परवेज़ अशरफ कसम खणाए वरितो। इलेक्शन कमीशन पारां इमरान खान के 6 टकनि तक कामयाबी जो नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान खान की मियांवाली वाली सीट खाली करार दे छड़ी। इलेक्शन कमीशन तोशाखाना के रिफरेंस जो 36 सुफ़न से बदल तफ़सीली फैसलो जारी करे छड़ियो। फैसले के मतन मूजिब पीटीआई चेयरमैन तोहफ़न के गोशवारन में ज़ाहिर न कयो। बैंक रिकॉर्ड भी तोहफ़न की कीमत से एक जहिड़ाई नथो रखे। इमरान खान जाने वाणे असासन के लिकायो। हुन इलेक्शन एक्ट 167, 137 और 173 की भंजकड़ी कई। संदस नाअहली आइन के आर्टिकल 63(1) तहत थी आहे। कराची के क्लिफ्टन वाले इलाके में बोड मुतासिर बाड़ी से वेशी जवाबदारन पारा इज्तिमाई ज्यादती जो इंकशाफ। पुलिस नीगरी के वालिद की फरियाद ते केस दाखिल करे वरतो। FIR मूजिब जवाबदारन बाड़ी के खणी वनी जिनसी ज्यादती जो निशानो बनायो। पुलिस सर्जन बाड़ी से ज्यादती की तस्दीक करे छड़ी। संदस चवण है तो 8 खां 9 वरे की बाड़ी के 2 ॾींहं पहिरीं ज्यादती जो निशानो बनाया वियो। संदस जिना अस्पताल में इलाज जारी है। वडे वजीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरतो। रिपोर्ट तलब संदस चवण है तो अड़न वाक़ियन के कंहिं भी सूरत में बर्दाश्त नथो करे सके। कीनिया की पुलिस सीनियर सहाफ़ी और एंकर पर्सन अरशद शरीफ के गलत फहमी की बुनियाद से गोली हणन जो एतराफ़ करे वरतो। कीनिया की पुलिस जो चवण है तो अरशद शरीफ गाड़ी में मगादी का नैरोबी वही रहो हो तो पुलिस एहलकारन सदन गाड़ी के रोकन जो इशारो कयो। ड्राइवर पान गाड़ी न बिहारण ते पुलिस गाड़ी से फायरिंग करे ॾिनी। अरशद शरीफ की गाड़ी से 9 गोलियों फायर कयो वियूं। एक गोली अरशद शरीफ के मथे में लगी। कीनिया की पुलिस मूजिब अरशद शरीफ की कार जड़ी गाड़ी नैरोबी में चोरी थियण और उन में बार के अगवा करण जा इतला हुआ। उन हवाले से वधीक ॼाण पोइ जारी कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अरशद शरीफ जो मर्द ॾे आणण लाइ इंतज़ाम करण जो हुकुम ॾेई छॾियो। घरू खाते के वाक़े की जांच के हिदायत समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो है तो अरशद शरीफ की मर्द ॾे आणण लाइ कानूनी कार्रवाई कई पई वञे। कीनिया की सरकार के कार्रवाई जल्द मुकम्मल करण की दरख्वास्त कई है। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अरशद शरीफ के कत्ल के पाकिस्तान के सहाफ़ी बिरादरी लाइ वॾो नुक़सान करार ॾेई छॾियो। संदस चवण है तो अरशद शरीफ के वाक़े ते इंतहाई ॾुख पहुतो है। हू सोगवार कुटुंब से ताज़ियत जो इज़हार करे थो। अरशद शरीफ के कत्ल का पोइ पाकिस्तान कीनिया की इख्तियारिन से राब्ते में है।
इस्लामाबाद हाई कोर्ट कीनिया में मुबैना तौर क़त्ल थी वियल सहाफ़ी अरशद शरीफ की मौत की रिपोर्ट सुभाणे ताईं तलब करे वरिती। घरू ऐं परॾेही मामलनि जे सेक्रेटरी खे नोटिस जारी। अरशद शरीफ जे कुटुंब सां राब्ते ऐं संदसि डेड बॉडी ॾे आणण लाइ क़दम खणण जी हिदायत। ISPR पारां सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ की मौत ते ॾुख जो इज़हार। अल्लाह ताला अरशद शरीफ जा दर्जा बुलंद करे ऐं ॾुख जी हिन घड़ी में अरशद शरीफ के पोयरनि खे सबर अता करे। ISPR जो बयान। वज़ीर आज़म 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। शहबाज शरीफ सऊदी वली अहद शहज़ाद मोहम्मद बिन सलमान समेत ॿियनि अहम शख्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना रेफरेंस में इमरान खान की नाअहली वाले फैसले के अज ही मुअत्तल करण वाली इमरान खान की दरख्वास्त रद्द करे छड़ी। रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ 3 ॾींहनि अंदर ख़त्म करण की हिदायत। पहिरीं भी नाअहली थींदी रही है, को भी सियासी तूफ़ान नथो अचे। इमरान खान ॿीहर इलेक्शन विढ़ण चाहे तो विढ़ी सके थो, मथस का पाबंदी ना है। जै कानून तहत इमरान खान नाअहल थियो इहो रुगो उन सीट जो हद ताईं आहे। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जा ॿुधणी दौरान रिमार्क। सुप्रीम कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान की ऑडियो लीक की जांच लाइ दरख्वास्त एतराज़ लगाए वापस करे छड़ी। अदालत पंहिंजे एतराज़ में ॼाणायो आहे त रजिस्ट्रार ऑफिस दरख्वास्त मां मुतमइन न आहे। दरख्वास्त गुज़ार सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल करण खां पहिरीं लाॻापियल फोरम सां राब्तो न कयो आहे। इमरान खान ऑडियो लीक के मामले ते जुडिशियल कमीशन या JIT जोड़न की दरख्वास्त दाख़िल कराई हुई। नेपरा कराची वारनि लाइ बिजली 12 रुपया 68 पैसा फी यूनिट महांगी करे छड़ी। नेपरा टिमाही फ्यूल एडजस्टमेंट की मद में बिजली के अघन में वाध की मंजूरी ॾेई छड़ी। नेपरा इख्तियार मूजिब के इलेक्ट्रिक नेपरा के चौथी माही एडजस्टमेंट की मद में 14 रुपया 53 पैसा वाध की दरख्वास्त ॾिनी हुई। नेपरा मूजिब हुकूमत सॼे मुल्क में एक जेतिरो टैरिफ बरक़रार रखंदी आहे। टैरिफ में फ़र्क़ के सब्सिडी ज़रिए एडजस्ट कयो वेंदो आहे। पाकिस्तान एशियाई तरक्याती बैंक से कर्ज की फरामी के मामले से सहियों करे वरितियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त मुआहदे से मईशत के इस्तेहकाम में मदद मिलंदी ऐं मुस्तक़बिल की ज़रूरत लाइ मददगार साबित थींदो। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो 1973 के आइन में गैर मुस्लिम शहरीन के भी बराबरी जो हक़ ॾियारियो। मुल्की आइन में मजहबी आज़ादी के हक़ के यकीनी बनायो वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो सदाई मजहबी आज़ादी और गैर मुस्लिम शहरीन के हक़न की वकालत कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो हिंदू बिरादरी के ॾिण ॾियारी के मौके ते पैगाम। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां भी हिंदू बिरादरी के ॾियारी जूं वाधायूं। संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी अक़लियतनि की नुमाइंदा जमायत है। अक़लियती बिरादरी के हक़न की हिफाजत लाइ किरदार निभाईंदी रहंदी। सीनियर जजन के सुप्रीम कोर्ट में नज़रअंदाज करने खिलाफ सिंध बार काउंसिल के सॾ ते एहतजाज। वकीलन पारां कराची, मलीर, हैदराबाद और सखर समेत ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। अहम केसनि जूं ॿुधणियूं न थी सघियूं। सिंध में वर्ल्ड पोलियो डे के मौके ते पोलियो मुहिम जो इफ्तिताह। CM हाउस में तकरीब दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ॿारनि के पोलियो जा क़तरा पीआरे मुहिम जो इफ्तिताह कयो वियो। वालिदैन के पोलियो टीमनि जो सहकार की अपील। संदसि चवण आहे त पाकिस्तान अञा पोलियो खां पाक न थियो आहे। मुस्तक़बिल के मेहमाननि के पोलियो खां बचा जा क़तरा पीआरे खेनि महफ़ूज़ रखणो आहे। तवानाई वारो वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर जो खैरपुर नाथन शाह गिर्ड स्टेशन जो दौरो। संदसि चवण आहे त गिर्ड स्टेशन के मुकम्मल बहाल करे पानी निकाल करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि।
गेट स्टेशन के तहफ़ुज़ जोगा इंतजाम कया वेंदा। शहर ऐं भरपासे के इलाइक़नि के बिजली के बिलन में रिलीफ ॾिनो वेंदो। नौशरो फिरोज वेझो ज़मीन के तकरार तां सौतन में जहिड़ो बजड़ा गोलियुनि जो खाद बणिजी विया। मारिजी वियल वसीम ऐं अमीन चांडो जा लाश अस्पताल मुंतकिल। धुरिन में छिकटाण, इलाइक़े में ॾोहका पकड़ियल। गोलांची में हथियारबंदनि घर अंदर फायरिंग करे एक जने के कत्ल करे छड़ियो। निंड सुतल खादिम मक्सी के गोलियुनि जो बख बढ़ायो वियो। कोटड़ी के इलाइक़े खुदा जी बस्ती में हथियारबंदनि की दुकान से फायरिंग, पोरियत मारिजी वियो। मक़तूल मोहम्मद यूनिस राजपूत जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी पियो लॻे, वधीक जांच कई थी वञे। चक भरसां ॿिनि धुरिन में जहिड़ो हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ मोहम्मद आलम में ककड़ा बिरादरी जी ॿिनि धुरिन में जहिड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान अब्दुल सत्तार मारिजी वियो। पुलिस पहुची मक़तूल जो मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾियो। वाक़े बैदि धुरिन में छिकटाण तेज़ थी वई। खिपरे वेझो हिकु ॼणे जो कुहाड़ियूं लॻल लाश हथायो। पुलिस ज़रियनि मूजिब धुरिन दीनपुर रोड ते हिकु शख़्स जो तशद्दुद थियल ऐं कुहाड़ियूं लॻल लाश मिलियो। पुलिस मूजिब मक़तूल जी सुञाणप न थी सघी आहे। ॻोठाणनि जी इतला ते पहुची लाश तालके अस्पताल खिपरो मुंतकिल करे छॾियो। तंगवाणी के कच्चे वारे इलाइक़े में ॻोठ ते पुलिस की चढ़ाई। पुलिस ऐं मछरियल माण्हुनि विच में चकरियूं, फायरिंग। SHO समेत केतिरा ई अहलकार ज़ख़्मी। केतिरनि ई अहलकारनि खे यरगमाल बणायो वियो। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण वियासीं त यरगमाल बणाए लठियूं हयूं वयूं। ज़ख़्मी SHO मीर हसन ईसानी जो बयान। सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी धर्मी ॾिण ॾियारी मल्हाए रही आहे। मंदिरनि ऐं घरनि में ॾिया ॿारे पूजा पाठ जा ख़ासि इंतज़ाम। सिंध जी ख़ुशहाली लाइ प्रार्थनाऊं कयूं पियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां हिंदू बिरादरी खे ॾियारी जे मौक़े ते वाधायूं।